अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्ना अलैना बिबअसती नबिय्यि आखिरिज़्ज़मान। वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना व हबीबिही व रसूलिना व रसूलिही व सय्यिदिना व शफीइना व कुर्रति उयूनिना मुहम्मदिन सय्यिदिल इंसि वल जान। व अला आलिही व अस्हाबिही इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। थोड़ो लाउडर आप इको यो पैर शोर छा जो मथे न उड़ जो। कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ सजी जमात मिली करे मोहब्बत सा पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत नहीं एहतराम जी काबिल प्यारा मुसलमान भाईरो अजीज दोस्तों, उस्ताद अब्दुल कादिर जे तरफा जश्न ईद मीलाद यारी शरीफ जी है महफिल काफ़ी देर का हली रही आ।
नातूं हाजी लियाकत साहब जो तव्हां ॿुधियूं पे मां सम्झां थो तव्हांखे ॾाढो सुरूर आहे ऐं सुकून मिलियो। इंशाअल्लाह रहमान मां बि मुख़्तसर टेम में कुछ ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में पेश करे अवां खां इजाज़त वठंदुसि। कुरान शरीफ़ मां जेके प्यारा अल्फाज मूं पढ़िया उन्हनि में अल्लाह साईं छा फरमायो, सभई गौर सां अल्लाह जे कुरान खे ॿुधो। अल्लाह साईं फरमायो त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यगफिर लकुम दुनूबकुम। मुझा हबीब तव्हां चओ। अरबी में लफ्ज़ आहे, सीगो आहे कुल, वाहिद मुज़क्कर मुखातब फेल अमर हाज़िर मालूम, जंहिंजी माना आहे तव्हां चओ, माना इहो ख़िताब आहे नबी साईं सां तव्हां चओ। कलाम आहे अल्लाह जो, कुरान कलामुल्लाह वा ऐं खुदा जो कलाम खुदा जी सिफ़त आहे। मिठा ख़ान जोखे में अचण वारो कुरान शरीफ़ जे मुफ़स्सिरन इहो हिकिड़ो बस खोलियो त कुरान शरीफ़ में असां पढ़ियो आहे, तव्हां सभई पढ़ो था, दौर कयो था, तक़रीबन हफ़स हिकिड़ो कारी आहे जंहिंजे रिवायत मुताबिक़ 332 चकर आयो आहे लफ़्ज़ कुल। भला जे तव्हां सॼो क़ुरान कोन था पढ़ो त पछाड़ी वारनि सीपारल में मशहूर 4 कुल त आहिनि। कुल या अय्युहल काफ़िरून, कुल हुवल्लाहु अहद, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास। असां जे मुआशरे में इन्हनि खे असीं चवंदा आहियूं 4 कुल। या वरी जेकॾहिं के ईसाले सवाब जी महफ़िल में नहीं वेंदो त माण्हू चवंदा बाबा कुल पढ़ो। हाणे इहो इन जे करे था चऊं जो इन्हनि जे शुरू में आहे लफ़्ज़ कुल। इन लफ़्ज़ कुल जी माना छा आहे? सोना तव्हां चओ कुरान जे मुफ़स्सिरन जो त अल्लाह जो पंहिंजो कलाम आहे, वरी चवराए नबीअ खां। ऐं हिकिड़ो चकर न, तक़रीबन जेका हिकिड़ी किरात आहे कुरान जूं 7 किरातूं आहिनि जेका असांजे हिंदुस्तान पाकिस्तान में हले थी। हफ़स जी किरात उन मुताबिक़ 332 चकर। टोटल कुरान में इहो जनरल नॉलेज जो सुवाल आहे, कम ईंदो घणनि खे त कुरान शरीफ़ में लफ़्ज़ कुल घणा चकर आहे? 332 चकर। अल्लाह चयो मुंहिंजा हबीब तव्हां चओ, फरमान खुदा जो तव्हां चओ, इरशाद खुदा जो तव्हां चओ, कौल खुदा जो तव्हां चओ, हुक्म खुदा जो तव्हां चओ। आलमन हर पंहिंजे पंहिंजे हिसाब सां नुक्ता बयान कया, पर असांजे दिलनि जी धड़कन इमाम अहमद रिज़ा खान फाज़िली बरेलवी रहमतुल्लाह अलैह उन वरी नज़म जे अंदर समझायो त मां तव्हांखे असल सिर असल राज तो ॿुधायां। असल राज इहो अथव जो खुदा जो कलाम ऐं चवराए नबीअ खां। छा फरमाई? पर फरमाई द कुल कह के अपनी बात भी मुंह से तेरे सुनी। सुभान अल्लाह। खुदा जो अल्लाह केड़ी परेशानी में आयो, दिमाग के हाजिर रखो। हिती परेशानियों इंशाल्लाह यारी शरीफ में आया हो तो तां जो परेशानियों वयूं।
कुल कह के अपनी बात भी मुंह से तेरे सुनी। कुल चई पंहिंजी गाल वरी साईं तहां जी ज़ुबाना फरमाए तो कुल कह के अपनी बात भी मुंह से तेरे सुनी। इतनी है गुफ्तगू तेरी अल्लाह को पसंद। अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। मुझे हबीब तहां चौ इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह जे कॾहिं तहां खे अल्लाह सां मोहब्बत तई अल्लाह सां प्यार था कयो फत्तबिऊनी पो तहां खे मूं मदीने जी मीर जी इत्तिबा करनी पवंदी। अरबी ज़ुबान में ब लफ़्ज़ हिकिड़ो आ इताअत बिया इत्तिबा। इताअत जी माना बि चवण मञण, इत्तिबा जी माना बि चवण मञण। पर इन्हनि ॿिन्ही में लुग़त जे माहिरनि थोरो फ़र्क़ु ॿुधायो। इत्तिबा माना चवण मञण, इताअत बि माना चवण मञण। इताअत जा थोरो इको घटि करी लाउडा। इताअत जा जेके लफ़्ज़ ओए कुरान में कई जगह ते इस्तेमाल थिया। हिकड़ी जगह ते अल्लाह ताला फरमायो अतीउल्लाह वर रसूल, अल्लाह ई रसूल जी इताअत कयो। हिकड़ी जगह ते फरमाई वमन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह। हिकड़ी जगह ते फरमाई वमन युतिइल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइका रफीका। इताअत जा लफ्ज़ कुरान में आया, इत्तिबा कुरान में, पर ॿिन्ही में थोरो घणो फ़र्क़ु कोन्हे। ॿुधो जोखिन जी ॻोठ में अचण वारो थोरो फ़र्क़ु आहे। कहिड़ो? इताअत बि माना चवण मञण, इत्तिबा जी लुग़वी माना बि आहे चवण मञण। फ़र्क़ु आहे थोरो। कहिड़ो? इताअत ऐं इत्तिबा में इल्म मंतिक़ जे लिहाज़ सां उमूम ख़ुसूस मुतलक़ जी निस्बत आहे। ऐं इहा जेका निस्बत हूंदी आहे उन्हनि में हर इताअत इत्तिबा आहे, पर हर इत्तिबा इताअत कान्हे। हाणे हींअर पाकिस्तान जी हुकूमत जेकॾहिं को कानून कढे, असांखे कानून कढी ऐं डंडो खणी ज़ोर सां चवे त मञोसि, हुकूमत जे डप खां मञी वञे त इहो मञण, इहो आहे इताअत। पर असांखे हुकूमत सां मोहबत कान आहे। कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे ज़रदारीअ सां मोहबत आहे? पर ज़रदारी जे तव्हांजे मिठा खान जोखे में अचे त सभई निकिरी बीहंदो। भली दिल सां मोहबत कान अथव, पर हाणे चवण त मञणो पवंदो न। इहो चवण मञण
इहा है इताअत भली चवंदड़ सां मोहब्बत हुजे या न हुजे पर इत्तिबा जी माना छाहे इत्तिबा जी माना वा जंहिंजो चवण मंजे उन सां मोहब्बत बि हुजे इश्क बि हुजे प्यार बि हुजे। अल्लाह ताला फरमायो सिर्फ नबी जो चवण मञण न ताके मदीने जे मीर जी इत्तिबा माना मोहब्बत बि रखणी पवंदी। हाणे हिन दौर में घणा अहिड़ा माण्हू पैदा थी विया आहिनि जेके चवनि था बाबा अलाह कोन थो ॿुधे छाजो नबीअ ॾे वञूं। मां जो मुला करोड़ भेरा जेकॾहिं वेही करे तूं अल्लाह 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 करी पर मदीने जे साईं जे दर खां सवा तोखे छोटकारो न मिलंदो छो त मां को पंहिंजे तरफ़ां कोन थो चवां खुदा थो चे त मुंहिंजा हबीब तूं चईन जेकॾहिं तव्हांखे अल्लाह सां मोहब्बत त तव्हांखे मूं मदीने जे मीर जे दर ते अचणो पवंदो। पीर मिठा से फरमायो जेकर चाही अहदुकुम मिलना अहमद नाम पकेंदी रहो जेकर चाही अहदुकुम मिलना अहमद नाम पकेंदी रहो जित जो देखी नामे मुहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी रहो हाथ में देखनी जो जेकर चाहिए अहदुकुम मिलना ए मुझो कूड़े ला 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 करे के सॼी जिंदगी गुजरी वञे पर जेकॾहिं अल्लाह जे हबीब जे दर ते न आयो न ऐहन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले छोड़ मसाले कुल जुज वाले मुफ्त न मगज खपेंदी रहो जेकर चाहिए अहदुकुम मिलना अहमद नाम पकेंदी रहो हाथ खड़ी पढ़ायो जेकर चाहिए अहदुकुम मिलना अल्लाह चयो जेकॾहिं तव्हांखे मूंसां मोहब्बत अथव त तव्हांखे मुंहिंजे हबीब सां मोहब्बत रखणी पवंदव। अन बशर दान शोर मचा तूं विच यूहा दे दीद टिका तूं आ भेड़ा इंसाफ जो पा तूं कुछ ता सोच सुचेंदी रहो जेकर चाहिए अहदुकुम मिलना हाथ मथे खणी जो सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह जो तो कुछ मौलवीअ खे बि जज़्बो चढ़े वे खुदा चयो त जे तव्हांखे अल्लाह सां मोहब्बत तव्हांखे मुंहिंजे महबूब जे मोहब्बत में अचणो पवंदो जिया कुरान शरीफ में अल्लाह ताला बी जगह ते फरमायो कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इखवानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। मुझा हबीब तव्हां चओ जेकॾहिं तव्हांजा पीर ऐं तव्हांजा पुट
पुट ऐं तव्हांजूं ज़ालूं ऐं तव्हांजा कबीला ऐं तव्हांजा माल जिन खे तव्हां कमायो आहे ज़मीनूं मिल्कियतूं वापार जे नुक़सान जो तव्हांखे डप आहे त किथे टुटी न पऊं वमसाकिनु तरदौनहा रहाइश गाऊं जेके तव्हांखे ॾाढियूं वणनि थियूं वाह जो मुंहिंजो बंगलो मुंहिंजो फ्लैट आहे अगर टोटल शयूं तव्हांखे अल्लाह रसूल खां वधीक प्यारियूं अथव खुदा जे अज़ाब जो जिहाद फी सबीलिल्लाह खां अल्लाह चओ त पोइ मुंहिंजे अज़ाब जो इंतज़ार कयो मुंहिंजो अज़ाब ईंदो ईअं कोन चई न मुंहिंजो अज़ाब हींअर ई अची निकिरंदो न इंतज़ार कयो खुदा जो अज़ाब ईंदो वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन अल्लाह फासिकन जे कौम खे हिदायत न ॾींदो हिदायत उन्हनि खे मिलंदी जेके फिस्क गुनाह कंदड़ न उन्हनि खे कीअं मिलंदी जेके गुनाहनि में बदकारनि में हिदायत उन्हनि खे मिलंदी जेके आशिक हूंदा जेके चवंदा त जेसी जारे रब शल जारे इश्क अवाजे में जॾहिं बीमारी मालिक मारे इश्क अवाजे में अवां पढ़ायो त मुंहिंजी दिलि थी जे तव्हां जोखियुनि जो सॼो ॻोठ गज़ली आहे पर पोइ अलाए छो पकाओ जेसी जारे रब शल जारे इश्क अवाजे में अब बस इन लाउड के हेॾे करे हेॾे केॾे हिकिड़ो स्टेज ते करे हाणे उर्ते खणे जीस जेसी जारे रब शल जारे इश्क अवाजे में हा हिते हाजी लियाकत वो सवेर खां हेॾे कराए छॾे सां न कमु भलो थी वञे हा जॾहिं बीमारी मालिक मारी इश्क अवां प्यारे बिलाल ते पत्थर रखे पे गिलियों गिटियुनि में जो क्यों गिलियों गिटियुनि में तॾहिं बि पल पल पियो पुकारी इश्क अवाजे में सरकार जी हदीस ॿुधो साईं फरमायो वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन फरमायो कसम मां मूंखे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान केर बि तेसीं ताईं तव्हां मां मोमिन कोन्हे जेसीं ताईं मां नबी उन खे पीउ मां औलाद माण्हुनि खां वधीक प्यारो न हुजां तव्हां जोखियनि घणा दफ़ा यादीस ॿुधी आहे ख़तीबनि खां नात ख़ाननि खां ॿुधी 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 घणनि जूं अछूं ॾाढियूं थी वियूं घणा गुज़ारे विया घणा हाणे ॿुधो पिया तव्हां मूंखे ॿुधायो इन हदीस के थोड़ो गौर कजो साईं चयो त केर बि मोमिन तेसीं ताईं न थींदो जेसीं ताईं मूंसां मोहबत न करे इंसान आहे माण्हू आहे वॾेरो आहे रेस आहे ज़मींदार भली पंहिंजी जॻह ते पर उन जे ईमान जो सर्टिफिकेट तॾहिं ॾींदुसि जॾहिं उन जे दिलि में माण्हू हुजण जो इनकार न इंसान हुजण जो न पर मोमिन हुजण ला ज़रूरी आहे नबी जी मोहब्बत पर मोहब्बत मूं वारी न मां अहिड़ो कचो आशिक़ आहियां तव्हां त आशिक़ आहियो वॾा मां कचो आशिक़ मोहब्बत साईं फरमाईंदो पीउ खां वधीक नबी सां करे मां खां वधीक नबी सां करे माण्हुनि खां वधीक नबी सां करे जॾहिं जंगे बदर पे लॻी हज़रत सिद्दीक़ अकबर खे पुट चयो अबा जंग पे हली तूं मुंहिंजे साम्हूं पे आए पर मूं तोखे पीउ समझी छॾे पे ॾिनो
कुर्बान अबू बकर तुझे इश्क तां चे तो पुत्र तो मुखे पी समझी छड़ियो पे पर जे तू मुझे समझिया मां तोखे न छड़िया बाबा मां पुत्र से फरमाए पुत्र ताहे पर पुत्रन का वधीक मूसा मुखे सरकारे मदीना सा मोहब्बता सिक जी सदके सोनू सिद्दीक रहियो रोजे में जो क्यों रहियो रोजे में उम्र समूरी छड़िए गुजारे इश्क जे पढ़ायो तो इंशाल्लाह जागंदो इश्क जैसी जारे रब शल जारे इश्क जे में जडह बीमारी मालिक मारी इश्क फारूक आजम उमर अज भी शिया पासा ॾियो था घुमन उते मदीने भी ने शियन के कॾहिं जुरत न थी अंदर ॼारी पाक जे साम्हूं वञन मां हिकिड़े जो हेॾे त हल न थी बस परे खां न तोखे ख़बर आहे अंदर शेर सुतल आहे कहिड़ो फारूक आजम दिल में रखियो हो दीन जो दर्द सदा साहिब फरमाए बुखारी जी रिवायत पान फरमायो उमर जी क़िबला तोखे ॾिसी शैतान गड्डी छड़े भॼे थो वञे शैतान खे ख़बर आहे त उमर आहे अॼु वरी नंढड़ा नंढड़ा शैतान ला भॼो था वञनि फारूक आजम दिल में रखो हो दीन जो दर्द सदा जो क्यों दीन जो दर्द सदा दुश्मन वाजा गोले प्यो मारे इश्क आवाजे में मदीने में तफसीर रूल बयान में लिखी त मदीने का बाहर हिकिड़ो ॻोठ हो उन ॻोठ में हिकिड़ो मुनाफ़िक हो मुनाफ़िक सूरत अबस पढ़ंदो हो ॾाढी पछाड़ी वारे सिपारे में तो सूरे अबस हाणे सूरे अबस कुरान आया न ॻाल्हायो छो था ॻाल्हायो मूं बि यार तूं भरी पोइ ख़बर पकड़जी पवंदा त कहिड़ो ॻाल्हाए थो कहिड़ो कोन अबस कुरान अबस पढ़ंदो हो अबस पढ़ी पढ़ी साहबा जेके हा उन्हनि सोचियो त कुरान ॿियो बाहे रुगी अबस असल में छा थियो त नबी साईं वेठा ऐं हबीबन जे ख़िदमत में वॾा वॾा माण्हू आया वफ़द टोला करे त साईं खां दीन सिखूं सहाबी हिकिड़ो आयो नाबीना हो उन विच में अचे चयो साईं मूं ॾे बि तवजो कयो करीम न थोरो घणो न थोरो पंहिंजे चेहरे मुबारक खे पान थोरो मटायूं मां लफ़्ज़ कहिड़ो इस्तेमाल कयां अदब जी जाया अल्लाह ऐं महबूब जो मामलो आ खुदा ताला या सूरत नाज़िल करे चो हबीब तव्हांखे नाबीना खां मुंहुं मोड़ण न खपे हा उन सूरत के ओ मुनाफिक हर रोज इन जे करे नमाज में पढ़ंदो हो त मानुन के नबी का नफरत जारिया नबी का परे कया नबी का दूर कया अल्लामा इस्माइल हकी तो लिखी त हजरत अमीर उमर जो दौरा साईं वट सहाबी दा खणी आया के बिला एकड़ो हमरा हर रोज अबस थो पड़े पाण फरमायूं इनके मुडे वठी जो साईं उन जे पेट जो सूर समझी विया अल्लाह नबी से फरमायो इत्तकू फरासतल मुमिनी फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह मोमिन पाने जे नजर खां डिजो छो त ओ खुदा जे नूर सां माण्हू माण्हू खे परखींदो आ जी जो साईं वट आयो ओ मिठा खान जोखे में अचण वारो साईं हम तम न कई तलवार कढी मारीस मानू इन चवन हा साईं कुरान पे पढ़ी पर अमीर उमर
आजम दिल में रखो हो दीन जो दर्द, फारूक आजम दिल में रखो हो दीन जो दर्द सदा, दीन जो दर्द सदा, दुश्मन वाजा गोले प्यो मारे साईं इश्क अवाजे। हाथ मथे खड़ी जो सुभान अल्लाह माशाअल्लाह मदीनो लेखारे वे अमर आवाजेते उस्मान गनीय घर घोर कयो खैर कढ़े पियो सारे संभारे इश्क जे सोहने अली के जोश जिहाद जो केडो करीम हुयो, केडो करीम हुयो हकल सलूगर छड़िए दारी इश्क आवाजे में। अली हैदर मुर्तदा मुश्किल कुशा असा जो मौला वा चओ घना जलिया मौला न चो मां जो ठग भेणा मौला न चो नबी सही उनके मौला चयो इन ते फतवा लिखियल मुस्तकिल मु लिखी आ घना जन मौला अली न चो मां जो मौला अली छो न चो मौला जेके नबी सॼो इहो त कोने त शीयन जो ठीकु आ जो अली खणी विया अली त असां जो आ। इदरीस गाए छा गुण गाए ऐ महबूब साईं इदरीस गाए छा गुण गाए ऐ महबूब मिठा, ऐ महबूब मिठा हरम में हाजिर थे हर वारी इश्क अवाजे में। वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। हिकड़ी बी हदीस ॿुधो सरकार फरमायो हदीसूं वणन वथियूं नबी साईं जो सच्ची पक तव्हां दा आशिक़ आहियो यकीन कयां न हाणे तव्हां वरी कहिड़ी पक वठां। नबी साईं फरमायो अलिमू औलादकुम सलास खिसाल पाजे औलाद के टे आदतूं सेखारियो। इस्लाम अंग्रेजी में लफ्ज इस्तेमाल कंदा न पेरेंटिंग, पेरेंटिंग माना परवरिश जा केड़ा उसूल हन हाणे त वडा वडा उन जा कोर्स थी विया अंग्रेज पर मां चयो अंग्रेजन जे कोर्स जी तव्हां खे कहिड़ी ज़रूरत आ। तव्हां खे नबी साईं उसूल ॾसिया हिकिड़ो पेरेंटिंग जो उसूल पाण फरमायूं मुरू औलादकुम बिस्सलाति वहुम अबनाउ सबअ सिनीन। 7 सालन जो पुट थिएव उनखे तव्हां निमाज़ जो चओ। इहो त उसूल नबी सेखारिया न छा करे वे तव्हां खे अंग्रेज़नि जो वञण जो शौक़ आहे छा। नबी से फरमायो 7 सालन जो छोकरो पुट थिएव न्याणी थिएव पुट हल निमाज़ दे आस्ते आस्ते 8 साल हल निमाज़ दे 9 साल निमाज़ दे हल 10 साल थे फरमायो वद्रिबूहुम अलैहा व अबनाउ 10 सनीन। 10 सालन जो थे तो थोरो सटको ॾियोसि ॾाढो ॿार गाह न करे ईंदो तूं मार ॾाढी थो ॾीस गाह न करे मेहूं बुख ते बकरियूं बुख ते रिढूं बुख ते गाह ला विड़ीस ऐं निमाज़ ला न। इहो औलाद जॾहिं निमाज़ी बणिजी वई मरण खां बाद में तूं कब्र में हूंदे सरकार फरमायो इदा मातल इंसान इनक़ता अनहु अमलहु इल्ला मिन सलासिन। इंसान मरी वेंदो अमल खत्म। मौलवी उबैदुल्लाह अज जेरो आ सुभाणे मरी वञे न तकरीर करे सघंदो न ॻाल्हाए सघंदो न पढ़ाए सघंदो न वाइज़ कंदो न तदरीस कंदो न फतवा ॾींदो पर जॾहिं 3 अमल साईं फरमायो हूंदा 3 अमल उनखे मिलंदा कहिड़ा फरमायो सदक़तुन जारियतुन सदको जारी मदरसो ठाहे छॾी भलो ॿार पिया पढ़नि
आई किथे नलको हणाए छड़ी किथे खूह खोटाए छड़ी बियो फरमायो इल्म पान आलिम बे के भई उन टे के उन चौथे के उन पंजे के उन छह के सवाब मिलंदुस फरमायो व वलदुन सालिहु यदउ ला औलाद साले जेको उन जे ला दुआ करे औलाद जी तरबियत जो हिकिड़ो मिसाल इहो आहे त जॾहिं गौसे आज़म सैयद अब्दुल कादिर जीलानी सरदार वलियन जो मिठा पीरन जो ही पीरा दिल बर दस्तगीरा सरदार वलियन जो मिठा पीरा जो ही पीरा दिल बर दस्तगीरा जिया सिज बरे सदर फैज गले थो सदर फैज गले थो ब्या वलिय सितारा पर ही बदरे मुनीरा दिल बर दस्तगीरा दुश्मन कुटबा इं जिया उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे ओह मुफ्ती हो जे मौलवी या भले वडो पीरा पर दिल बर दस्तगीरा आदागिरी उबैदुल्ला सदर दरजो ही कुतड़ो सदर दरजो ही कुतड़ो मुखे सदाई उन जी मिठा रंदी उकीरा दिल बर दस्तगीरा एकड़े जो से कुतड़ो यो लफ्ज बजाने तू मौलवी मानो मुफ्ती मानो कुतड़ो सही लफ्ज कोनी अरे माजू चरिया इहो सेखारियो आहे मूंखे गौस बहावल हक मुल्तान वारे साईं चयो फारसी में शेर अथसि सगे दरबार जीला शो चूं खाही कुर्बे रब्बानी जे चाही थो त रब जो कुर्ब मिले दस्तगीर जे दरजो कुत्तो थी ताजे गोठ में मां चवां उस्ताद अब्दुल कादिर शीह आहे शीह अला हयाती दे से आशिक रसूल शीहन पर हाणे तव्हां चवंदो साईं वाड़े उस्ताद अब्दुल कादिर शीह उस्ताद अब्दुल कादिर शीह त उस्ताद अब्दुल कादिर शीह वांगुरु रड़ियूं कोन थो करे ता चंदो न सही शीह मां मुराद आ मजाजन चइबो आहे जॾहिं को माण्हू दिलेर हुजे वेड़ो हुजे मैदान मल्हाए तशबीह ॾिबी जॾहिं मुशब्बह बी में अलाको हूंदो अलाको कहिड़ो आहे दिलेरा मर्दा मुजाहिदा मैदान मल्हाईंदड़ा ईअं कुत्ते में कुझु वस्फूं आहिनि कुत्तो पंहिंजे मालिक सां वफ़ादार जॾहिं इमाम अहमद रज़ा वियो मदीने मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे अला ॿई घर ॾींदी जोखियुनि में बि उते आमीन चई कोन हाणे मां छा कयां मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा तुंहिंजो हिकु मौलूद सुहिणा मुंहिंजे लाइ किरोड़ आ गंज ॿिया काॾे कबाबस तो जहिड़ो गोहर हुजे थो घुरां तोखां त तुंहिंजे
दर अग्यां मुझो घर चौ चौ मान थो चाहिया तम वट सोन चांदी जर हुजे थो घुरा तो खात तुझे दर अग्यां मुझो घर मान थो चाहिया तम वट सोन चांदी जर हुजे थो घुरा तो खात तुझे दर अग्यां मुझो घर हुजे थो घुरा तो खात तुझे दर अग्यां मुझो घर हुजे। इमाम अहमद रज़ा बि मदीनी या ॾियारी पाक जे साम्हूं बि चई साईं हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे क़िबला करीम नबी खे चई साईं अर्ज़ु आहे मदीनो जन्नत आहे जी वञी ॾियारी जे साम्हूं बीठो साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे निंड में त घणा दफ़ा दीदार थियो आहे हाणे मूंखे ज़ाहिरी दीदार करा ज़ाहिरी दीदार थे दीदार कया सलाह शरीफ पढ़ी हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं मिठा ख़ान जोखे में अचण वारो दीदार न थियुसि अखियुनि में लुड़काणी उन ॾियारी पाक जे साम्हूं उर्दूअ में शेर थो चए वो सुए लालाजार फिरते हैं तेरे दिन बहार फिरते हैं वो सुए लालाजार फिरते हैं। मौलाना अहमद रज़ा तू इते पियो घुमी साईं पिया जन्नत में हलन चेथो तेरे दर से जो यार फिरते हैं ओए जेके बिस्तरा खड़ी था घुमन दर बदर यूं खुवार फिरते हैं। बांगा ना हाँ के मौके ते हिकिड़ी चई और सिंध में हिकिड़ो मशहूर शाइर हो न पढ़ी हिकिड़ी मशहूर ऐ ख़त्मे रसूल इमाम अहमद रज़ा उते भी जो मौके ते ॻाल्हि कई अथसि ऐ ख़त्मे रसूल मौला ए कुल हाज़िर जो बीठा आयूं जो कुछ बे आयूं जेड़ा बे आयूं सरकार आवाज आयूं। वाह वाह इन लगारी साहब ठायूं घणी होंदी पर हीअ जहिड़ी हली अथसि केर न हली। ऐ ख़त्मे रसूल मौला ए कुल उम्मीद शफाअत जी आसन के वडी आगे कयो नजर इनायत का डुकड़ा इच्छड्यो लागे हिन दर खां सवा आका दरवाज़ो बियो नाहे हिन दर खां सवा आका दरवाज़ो बियो नाहे। ऐ ख़त्मे रसूल मौला ए कुल हाजिर जो बीठा आयूं जो कुछ बे आयूं जेड़ा बे आयूं सरकार आवाज आयूं। जो क्या चाहो न जो कुछ बे आयूं
जेड़ा बेयूं सरकार आवाज आयूं जो कुछ बेयूं जेड़ा बेयूं सरकार आवाज आयूं उन इमाम अहमद रज़ा ये चयो तेरे दर से जो यार फिरते हैं दर बदर यूं ख्वार फिरते हैं। ट्रेडी सलात पढ़ी तो दीदार थी चेथो कौन पूछेगा तेरी बात रिजा तुझसे कुत्ते हजार फिरते हैं। बेटा खान जो कह रहा जी ये चीन पर्दा हटा साईं सम बिठान पाण फरमायूं अहमद रज़ा छा खपई जे मुझा महबूब अवां जो दीदार पे घुरियम अवां जे दीदार जी तलब ही दस्तगीर बादशाह पीर जी मां तरबियत कई पर जमदे जाम हुजण सां गॾो गॾु जे रात दस्तगीर बादशाह पीर जमन पिया उन रात ते मदीने जा साईं पाण चैन यारन सां गॾिजी करे बादशाह पीर जे पी खे मुबारक ॼणाया पाण फरमायूं अबू मूसा साले जंगी दोस्त तोखे मुबारक खुदा ताला तोखे पुट दिनो थई ओ आम पुट मुझो वली मुझो महबूब उन अब्दुल कादिर जीलानी जो वलियन में गौसन में कुतबन में कलंदरन में अब्दालन में ये शान बुलंद बालावा जी मोहम्मद जो शान नबियन में बुलंद बाला है। दस्तगीर बादशाह पीर नडली उम्रा 18 साल 17 साल पूरा थिया 18 शुरू थियो फरमायो मां हिकड़ी ढगे जे पोयां पियो वञा ढगे मूंखे पोइते मुंहुं करे चयो अब्दुल कादिर माली हादा खुलिक़्त वला बिहादा उमिरत तोखे को हिन रांद ला पैदा कयो अथसि जा ख़ुदा साईं जो ढगो ॻाल्हायो ढगे जो ॻाल्हायो मां तकड़ में अम्मा जीजा वटि आयुसि अचे अर्ज़ कयमि अम्मा इजाज़त ॾे त मां दीन जो इल्म वञी पढ़ां अब जी दीन जो इल्म जरूरी न हो जे बादशाह पीर ते ॼमंदे ॼाम हो तू पंहिंजे बच्चन के आलम कर भली अंग्रेजी पढ़ाई न भली अंग्रेजी पढ़न दुनियावी तालीम हासिल कन आलम पंहिंजे बच्चे के कर हाफिज कर सरकार जे खानदान में इहो रिवाज आ पाण पंहिंजे बचड़े के दीन जे तालीम जे ला इजाजत ॾींदे अंबर चयुस ए अब्दुल कादिर कूड़ न कॾहिं चइजा अब दुनिया खातिर बातिल आडो पेश न पुटड़ा फैजा नजर कर तनानू तुझो मदीने जो मीरवा बिया पीर तुझा मुझा ई पीरन जो पीरवा थोड़ो लाउडा रही खुलीस कुछ थोड़ो घणो न ॾीस पर मिड़े थोड़ो इको हुजेस चओ सुभान अल्लाह वलियन सभिन जो साईं मुझो दस्तगीरवा चओ बिया पीर तुझा मुझा ही पीरन जो पीरवा अम्मा वटायो अम्मा पढ़ा वनी हाणे ॾिसो न इहो औलाद जी तरबियत आहे औलाद जी तव्हांखे बि घुरिजे ईअं त कोन्हे को जानवर जी औलाद त कोन्हे त बसि ॼमण सां बसि मानी ॾियो खारायो प्यारियो न
सरकार जी हदीस खां गाल हली न पान फरमायो पांजे औलाद जी तरबियत कयो हाड़े अम्मा जिस अब्दुल कादिर हालांकि ता सादा समझो दस्तगीर यम दे जामो को कूड़हणे आंजा गालायो सुन था कौन हणे आने वो मां चुपई चवीज यो सबक औलाद के नसीहत करनिया वाट ते वींदे चोरन पुछयुस बचड़ा तो वट छागे खिली चयाई वीह अशरफियों सोन से बिलही आहे कन कूड़ कोन चवंदुस सच त मुंहिंजो शेरवा हथ खणी चइजो बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ई पीरन जो पीरवा उलमाए किराम संदुन कई करामतूं लिखियूं पंजन त पंजन वहाबिन जी वडी इब्न तैमिया उन्हनि जे खानदान जे वडे आलिम उन बि लिखियो त कंहिं माण्हूअ जूं करामतूं एतिरे तवातुर सां कोन हलियूं आहिनि जेतिरियूं दस्तगीर बादशाह पीर जूं करामतूं रुगी बगदाद में न रुगी इराक में न हिंद सिंध में अॼु ताईं करामतुनि जो सिलसिलो जारी आहे बादशाह पीर दस्तगीर जे मुरीदनि मां हिकिड़ो कादरी तरीक़े जो मुरीद हिंदुस्तान में रहंदो हो उन जे निस्बत से लिखो था उन जे इलाके में हिकड़ो हिंदू हो ओ हर साल दस्तगीर बादशाह पीर जी मोहब्बत में यारी कंदो हो हुयो बि हिंदू हुयो बि गैर मुस्लिम पर जॾहिं उहो हिंदू दुनिया तां हलियो वियो रात जो टाइम तहज्जुद ते जो कादरी तरीक़े जो बुजुर्ग उथी उन निहारियो त बादशाह पीर साईं साम्हूं बीठो आहे साईं जो कादरी जी साईं फलाणे इलाके में हिकड़ो हिंदू मरी वियो आहे माण्हू उनखे हिंदू था समझण पर हिंदू ना ही मुसलमान जी साईं मुसलमान पर हाँ पछाड़ी में उन कलमो शरीफ पढ़ियो हो छो त रब जो मुंह अब्दुल कादिर जीलानी सां वायदो आहे त अब्दुल कादिर जेको तोसां सच्ची दिल सां मोहब्बत करे मरण जे टेम ते बदबख्त थी न मरंदो खुदा मुंहिंजी मोहब्बत जे करे उनखे कलमो पछाड़ी में नसीब कयो हाणे मरी वियो आहे उन जा माट उनखे हिंदू था समझन ओए हिनखे आरती ठाहे बाह में साड़ी दा मां नथो चाहियां त मुंहिंजो मुरीद हुजे बाह में सड़े जी क़िबला हाणे तां जो छा हुकुम पाण फरमायो सुबुह जो टाइम थे उन जे गोठ में वंजा मुझे उन मुरीद के हिंदुन जे बाह का बचाए मुसलमानन वारे कब्रिस्तान में पूरजा आसी ठीक आ जरे फजर पढ़ी बटे मुरीद वठी पान सां गड बियो अचे निहारे तवा कई हिंदू आरती ठाए उनखे बाह पे विझण जी तैयारी पिया कर अल्लाह वारी कादरी परे खां चयो अरे बाह में न विझोस मुसलमान जो न हिंदू आ मुसलमान न हिंदू आ मुसलमान न हिंदू आ या गुफ्त सुनीद पई हले कादरी बुजुर्ग के जलाल आयो जलाल में अची तो चे अरे मुझी चैलेंज मुसलमान जो हिंदू आ खबर तासा के दकाने तो मुसलमान चुआ चेता जे डप खां उड़ मुसलमानी पंजी जाहिर न कई अल्लाह वारे चो जे ता था चो तो हिंदू आ बाह में भी जोश बाह न साड़ी दस अरे बाह उनन के साड़ी जे के निधल का हुजन जन जे मथा अब्दुल कादिर जीलानी जो हथा बाह के ताकत नाहे जो जीलानी जे मुरीद जे वे जो अजे वली चोड़े वे जो जबाने ताजा चौदह ओने हिंदू चीज़ हिंदू आ खुदा जे वली की जलाल आयो चाहो था हिंदू वाला बाह में भी जो से
चेहरे जा मुझी बाह नसारी जैसे बाह उन्हनि खे सारे जेके बेपीरा हुजन जन जे मथा पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो हथ पो जो क्या ता चेजू छा जनो मुर्शिद जे जो दस्तगीर देखे लहरन लोडो आ असा फकीर जे जो अब्दुल कादिर पीर देखे लहरन लोडो आ वाह वाह हाजी जो नालो अब्दुल कादिर तवे साईं यारो चोरन के अबदाल बनाए को झाकड़ा तो बख्शाए लाउड भलो पे वाले आने सजी रात ता जोखन में हां तबीयत मुझी सही कोई मां बटन जलसन ते कोन बिस मां जने हाजी साहब जलसे में वन्या वरी ता जोख्या चंदो दला छुंदो जी चोरन के अबदाल बनाए को झाकड़ा तो बख्शाई देखे सैयद जी आ उकीर देखे लहरन लोडो आ जे जो अब्दुल कादिर पीर देखे लहरन यारी मारी करण सवाबा मुनकर जे ले जियरे अजाबा यारी मारी करण सवाबा कटुड़न जेले जियरे अजाबा कटड़ू बुधा दो ना कटड़ू हाँ बुधा थे वाला आता जे गोठ के बच्चा है भाई बुधा थे दस्तगीर सा साड़ इमामन सा साड़ अहल बेतन सा साड़ सहाबा जा बुग़्ज़ी यारी मारी करण सवाबा कटुड़न जेले जियरे अजाब ओ जो खिल जन खंडू विरहाया खीर देखे लहर ललोडो आ जे जो अब्दुल कादिर पीर देखे लहर ललोडो आ असल शे आहे नबी जो इश्क ऐं मोहब्बत इहो भला तव्हांखे कीअं पैदा थींदो साईं अब्दुल कादिर खे चवां भला गिलास खणी अची त विझी ॾियां हुन में पाणीअ में अची वेंदो ईअं त कोन ईंदो आहे न चाह में भला या लंगर जे मथां खां अहिड़ी शइ पढ़ां जो तव्हां खाओ अची वञे ईअं बि कोन थींदो ॿुधो तफ़सीर मज़हरी में अल्लामा सनाउल्लाह पानीपती लिखियो जे तव्हां चाहियो था त नबी जो इश्क तव्हांजे दिलि में अचे रब्बानी आलमन जी सोहबत में जन जे दिल में नबी जो इश्क हुजे आमिल बा अमल आलिम जेको रात जो अखियूं बूटे मिस्र जे हिकड़े आलम जी गाल पढ़ियम शेखुल इस्लाम ज़करिया अंसारी जेके अठे ॾींहं मदीने जे साईं जी ज़ियारत थींदी हुई अठे ॾींहं ज़ियारत बंद थी वियसि हिकड़ा त अहिड़ा माण्हू आहिनि जो के हो जन खे ज़ियारत न थिए दाऊं कयूं घणनि माण्हू मां सलात जा लख कढियां ज़ियारत नथी थिए करोड़ पढ़िया अथमि ज़ियारत नथी थिए हिकड़ो त बसि ॿ टे तस्बीहूं पढ़ियूं मालिकनि महिरबानी कई हिकड़ा त रड़ी विया उन्हनि खे एतिरो दर्द कोन्हे जेतिरो दर्द उनखे थींदो जेके ज़ियारत थिए ऐं वरी बंद थी वञे जीअं मूं अर्ज़ु कयो त तुंहिंजी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारे मान रुगो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिसी चादर मुह ते चहरो ढकल मस्तान हज़ारे मानरो आहे मोतिन वा गुरबोल तुझो दिलियों मोही दड़ आ कौल तुझो ही जो क्या चो तरफ बुधन जो बोल तुझो दीवान हज़ारे मान रोगो
अठे ॾींहुं साईं अब्दुल कादर अठे ॾींहुं ज़ियारत थींदी हुअसि ज़ियारत बंदि थी वियसि बेटा जो ॾिठी जन हे कार सूरत साहड़ ॼाम जी पो सुख थी सुतियूं की न की भिरे साण भतार ॿुधो घिड़ियूं घरना धार काहे पयूं कुननि में ॾाढो रुनई पर हिकिड़े ॾींहुं त एतिरो रुनई ॾाढ़ी सॼी अलामा जी कोड़नि सां भरिजी वई रोई रोई सुतो ख्वाब में ॾिठई हिकिड़ो बुज़ुर्ग अल्लाह वारो वेठो आहे पेरे पियो अदब सां मिलियो साईं मुंहिंजी ज़ियारत मूंखे वापसि वराए ॾे मूं मदीने जे साईं जी ज़ियारत खां मां महरूम थी वियो आहियां अखियुनि में लुड़क जारी हन पेरनि ते किरी बुज़ुर्ग चयो अलामा एतिरो रो न टे वज़ीफ़ा तो ॾिसी टे पढ़जा टिनि वज़ीफ़नि खां पोइ ज़ियारत खुलंदी ज़ियारत थियसि दीदार कई कदमनि ते किरी हथनि खे चुमी थो चई मुंहिंजा हबीब ज़ियारत मुंहिंजी बंदि छो कयव पाण फरमायूं लिसलासति उमूर टे कम तो में थी विया कहिड़ा पहिरियों जॾहिं तोखे शेखुल इस्लाम जो लक़ब मिलियो तुंहिंजो पटको अञा वधी वियो त माना माण्हू चवनि त वॾो शेखुल इस्लाम तुंहिंज में वॾाई अची वई नंबर बी ॻाल्हि जॾहिं तोखे मजलिसुनि में महफ़िलुनि में शेखुल इस्लाम पिया चवनि तुंहिंजे दिलि में तोखे ख़ुशी पए थी नंबर टी ॻाल्हि तूं पंहिंजे किताबनि में थो लिखी कुलतू इन जी माना आहे मूं चयो मुंहिंजी तहक़ीक़ आहे मां साईं फरमायो न तुंहिंजी मां मूंखे न वणी तूं मुंहिंजो आशिक़ आहीं तुंहिंजो दीदार बंदा अखियुनि में लुड़काणे जंहिंसां माफ़ी मिले इहा दरबार वॾाई वारनि जी दरबार कान्हे अॼु तूं बि मदीने जे साईं जे दरबार अक़ीदत मोहब्बत में वेठो आहे त चइजां सरवरे अंबिया की है महफिल सजी लीजिए कुछ मजा झूमते झूमते सुभान अल्लाह तागा केर पुछे बा मिठा खान जो के मेरे मानू वेठा अब्दुल कादिर साईं जी ओता कदे छाजी रशा त चेजो सरवरे अंबिया की है महफिल सजी केजी महफिला हां सरदार वडेरे अमीर जी न केजी महफिला सरवरे अंबिया पर मां चवंदो आहियां असां सॼी सिंध बलोचिस्तान में मां हलियो आहियां हज़ारे माण्हुनि जे मजमूए सां ख़िताब कयो अथमि दुनिया जूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि उन्हनि में इंतशार हूंदो आहे भली केरु तक़रीर करे पर माण्हू हीरे बे निहारींदा हेॾे साईं जो ज़िक्र हलंदो त माण्हुनि में लचक ख़तम ख़तीब ॾे पिया निहारींदा इहा कहिड़ी ताक़त ऐं पावर आहे सरवरे अंबिया की है महफिल सजी लीजिए कुछ मजा झूमते झूमते ओ आप सुनते रहे मैं सुनाता रहूं जिक्र खैरुल वरा झूमते झूमते हाणे हिकिड़ो अर्ज़ कजो छा कुछ नवासों का सदका अता कीजिए हम फकीरों को की झोली को भर दीजिए साईं तव्हांखे तव्हांजा ॾोहिटा प्यारा अथव ॾाढा इमाम हसन हुसैन क़िबला असांजा अफ़आल सुठा कोन्हे कम सुठा कोन्हे पर पंहिंजे ॾोहिटनि जे सदके कुछ नवासों का सदका अता कीजिए हम फकीरों की झोली को भर दीजिए ओ हेडे कुंड भरी पया हेडे कुंड चलाया हो बोलो चेतो जिक्र सुन कर तेरा
चाहो सुभान अल्लाह। जिक्र सुनकर तेरा ओ तेरी दरबार का आ गए हैं गदा झूमते झूम। आप सुनते रहे मैं सुनाता रहूं, 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 आप सुनते रहे मैं सुनाता रहूं। जिक्र खैरुल वरा झूमते झूमते